नाज़रीन, सखर शहर इंतजामिया की लापरवाही सबब लावारिस बणिजी चुको है। शहर में कानून जा मुहाफ़िज़ अवाम लाइ बेलाभ बणियल आहिनि। फुरू धाड़ा रोज़ जो मामूल आहिनि। इन हवाले से पेश है फरीद सुमरो की रिपोर्ट। गुजरियल कुछ अरसे का सखर रोड़ी, सालेपट, बचलशाह म्याणी, एयरपोर्ट रोड समेत बेन इलाकन में चोरी और फुरलुट के वाक़ियन में एक भेरो बीहर वाध अची वही है, जैसे करे शहरी व्यापारी तोड़े मजदूर तबको न रुगो ज़हनी दबाव जो शिकार आहिनि, बल्कि हींअर पंहिंजी हिफ़ाज़त लाइ पाण पतोड़े रहा आहिनि। सखर में वधंदड़ बदअमनी के बारे में समाजी अगवान शाइस्ता खोसो जो चवण आहे त सखर असांजो अहिड़ो पुरअमन शहर हुयो त कॾहिं बि चोरी जी चाहे वारदात हुजे या ॿिया केस हुजनि, कॾहिं बि अहिड़ा वाक़िया पेश न आया। मगर मां सम्झां थी जेके ॾींहों ॾींहों केस में वधंदा था वञनि ऐं माण्हुनि खे ॾींहों ॾींहों मारे था वञनि। जॾहिं मस्जिदनि मां माण्हू निमाज़ पढ़ी निकिरनि था, उते बि माण्हू महफ़ूज़ न आहिनि, घरनि में बि माण्हू महफ़ूज़ न आहे ऐं आए ॾींहुं अलॻि सवनि जी तादाद में बाइकियूं चोरी थियनि थियूं, मगर कोई बि उन ते अमल दरामद नथी थिए ऐं उन जे ख़िलाफ़ को बि एक्शन नथो वरितो वञे। जॾहिं SHO सिफ़ारिश ते ईंदो ऐं उहो कोई सियासी माण्हू जो रखियल हूंदो त उहो सियासी माण्हुनि जी ॻाल्हि ॿुधो, ग़रीब अवाम जी, त ग़रीब अवाम लाइ त वेठा ई न आहिनि। SHO हुजनि बिल्कुलु बि कोन था ॿुधनि। अगरि कंहिं सियासतदाननि जी उन वटि कोई कॉल हली थी वञे त उहो फ़ौरन उन ते एक्शन खणनि था। त इन में मां सम्झां थी पुलिस ई मुकमल तौर मुलविस आहे। अगरि पुलिस चाहे त अमन शहर में बरक़रार करे सघे थी। ॾींहुं अॻु एयरपोर्ट थाणे जी हद सिटी बाईपास ते हथियारबंदनि होटल ते वेठल ॿिनि ॼणनि ते सिधी फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें मलक इस्लाम काका मौके ते मारिजी वियो, जॾहिं त वॾेरो शरफदीन मलक ज़ख़्मी थी पियो। मुतासिर शख्स मूजिब रोज़ानो पुलिस वाक़े वारे हंधि बीहंदी हुई। जंहिं ॾींहुं मथन हमलो थियो उन ॾींहुं पुलिस मौजूद न हुई। हींअर मुख्य जवाबदार वज़ीर मलक जी गिरफ़्तारीअ लाइ पुलिस पैसा घुरे रही है। हमले में जख्मी थियल वडेरो शरफदीन बुधाए रहो है। हमरा आया टे जना जे हमलो कयो, प्लस पिस्टलन दा फायर करे असा में मुझे को दोस्त फौत थी वियो ऐं मां खे जख्मी थी पियो। असां अस्पताल खणी वियासीं, उनखे पोइ असां थाणे ते वियासीं, फिराद बदाई फायर कटराईसीं। पुलिस असांजो कुछ भी नथी करे। असांखे महिरबानी करे असांखे SHO आहे, असांखे बदली कराए, असांखे को ॿियो SHO ॾिनो वञे। तो वजीर मलिक आया और मोटरसाइकिल पर उसने जो है ना अंधाधुंध फायरिंग कर दी, जिससे हमारे भाई मलिक इस्लाम काका वो वहीं शहीद हो गए और वडेरा शरफदीन जख्मी हो गया। इस वाक़े को तकरीबन महीना हो गया है, लेकिन अभी तक वो गिरफ्तार न हो सके। ॾींहं ॾिठे जो ईअं मस्जिद जे ॿाहिरां क़त्ल कयो वञे ऐं पुलिस जे तरफ़ां छा मिलियो आहे? पुलिस जे तरफ़ां सिर्फ़ु इहो मिलियो आहे त ॿ ॼणा गिरफ़्तार करे ॾेखारिया विया आहिनि ऐं बाक़ी जेके मुख्य जवाबदार आहिनि उन जे लाइ अॼु ताईं को क़दम न खयो वियो आहे। ॿ ॼणा जेके गिरफ़्तार थिया आहिनि उहो बि माना पुलिस सां उन्हनि सां मिली भगत करे उहो उन्हनि खे जेको पेश करायो वियो आहे। जेको असल जेको क़ातिल आहे उहो अञा ताईं गिरफ़्तार कोन थियो आहे। जेको असां हिन जे लाइ जेका असांजी मुसलसल जेका असांजी पूरे सिंध में जेके एहतजाज जो सिलसिलो अञा ताईं हलंदो रहे थो, जेको हलंदो रहंदो जेसीं ताईं असल क़ातिल गिरफ़्तार कोन थींदा। जेको पुलिस पंहिंजी फॉर्मेलिटी हिकिड़ी पूरी कई आहे। पुलिस सिर्फ़ु ॿ माण्हू सिर्फ़ु ज़ाहिर करे सिर्फ़ु पुलिस पंहिंजी फॉर्मेलिटी पूरी कई आहे। पुराने सखर जे इलाके C सेक्शन थाणे जी हद में जवाबदार रुसियल घरवारीअ जे घर वापस न वञण ते सस ऐं घरवारी के बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो ऐं जवाबदार बासानी फरार थी वियो। बदअमनी बाबत समाजी अगवान इमरान शाह बुधाए रहे है त चंद रोज पहले जो है पुराने सखर C सेक्शन थाने के हदूद में जो है ना 2 खवातीन का जो है ना खुलेआम उनका कत्लेआम किया गया और उनके अब तक जवाबदार गिरफ्तार नहीं किए गए हैं। और इसके अलावा शहीदगंज के अंदर ये वहाँ पे 2 बंदों को खुलेआम जो है ना गन पॉइंट पे जो है ना उनको लूटा गया, लाखों रुपए उनसे लूट के लेकर गए। उधर अब तक उसके भी मुजरिम गिरफ्तार नहीं हुए। सखर शहर के अंदर इस टाइम सूरत हाल ये ऐसी है कि बदअमनी इतनी उरूज के ऊपर पहुंच चुकी है कि जितने भी SHOs यहाँ पर तैनात किए गए है उनकी कई कंप्लेंट्स भी है। रोड़ी थाने जी हद छुआरा मार्केट वट सेठ माणिक मल के हथियारबंदन हमलो करे मारण की कोशिश कई, जैमें हुआ मौजाने तौर ते बची वियो ऐं सख्त जख्मी थी पियो। हिंदू पंचायत जो मुखी ईश्वरलाल अहिड़े वाक़े बाबत पंहिंजा तफ़सील हिन रीत बुधाए रहियो आहे। हे त अल्लाह साईं भगवान हुन जी हयाती ॾिनी हुई जो हो बची वियो, न त कंहिं इंसान जे मथां 4 फायर थियनि ऐं हुनखे अल्लाह साईं पंहिंजे पनाह में पंहिंजो रखियो। इहा अल्लाह साईं जी भगवान जी वॾी असांजे मथां दया थी। हर शइ असांजी कम्यूनिटी बर्दाश्त कई आहे।
एतिरे तक छड़ो छुआरा मंडी जी हद ताईं न सॼे ज़िले में असांखे पंहिंजो धाड़ा लॻा फुरूं लॻंदियूं आहिनि, असांखे अगवा कयो वेंदो आहे, असांजूं गाॾियूं खसिजी वेंदियूं आहिनि, असांजे ॿारनि खां मोबाइल खसिजी वेंदा आहिनि, असांखां मोटरसाइकिलियूं खसिजी वेंदियूं आहिनि, कॾहिं बि नेवर एट ऑल काई शइ रिटर्न थी हुजे। पुलिस पारां 2 औरतुनि समेत 4 ॼणनि जी हयाती खसींदड़ कातिलनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी ऐं नई फुर लुट जा जवाबदार जेके हिन वक़्तु गिरफ़्तार करे सघी आहे, जंहिं सबबु पुलिस खाते पारां इहो बदनामी जो सबबु आहे, बल्कि अवाम जो एतमाद भी पुलिस तां ख़त्म थी रहियो आहे। कैमरामैन इशफाक हुसैन सां गॾु फरीद सुमरो, मेहरान टीवी, सखर।